और भी मसाइल हैं, चार्जेस हैं जिनके ऊपर कानूनी कार्रवाई जो है वो की जाएगी और इसमें ज़्यादा देर जो है वो नहीं लगेगी। जनरल फैज़ को इमरान खान के रूप में खुद ज़ाती तौर पे हुक्मरानी करने का मौका मिला 4 साल और इमरान खान के लिए 9 मई बर्पा किया गया। उसके पीछे भी फैज़ का दिमाग था, प्लानिंग उसकी थी। अदारे के अंदर से जो लोग जिन्होंने उस सारी ट्रेजिडी को प्लान करने में मदद की, वो अदारे के अंदर भी लोग थे, लेकिन सारी मैन पावर पीटीआई के वर्कर्स की जो है। इमरान खान को आज भी जो साजिशी अनासर जो है इमरान खान को प्रॉप अप करने की कोशिश कर रहे हैं, इमरान खान को दोबारा इक़्तिदार में लाने की कोशिश कर रहे हैं, वो सारे के सारे बीज जो है वो फैज़ ने बोए हुए हैं। पीटीआई बानी लाइ 9 मई बर्पा कयो वियो। इदारे जा माण्हू बि शामिल हुआ। सॼो दिमाग़ फैज़ हमीद जो हो। मेन पावर पीटीआई कारकुननि खे ॾिनो वियो। अॼु बि साज़िशी अंसर पीटीआई बानी खे इक़्तिदार में आणण जी कोशिशूं करे रहिया आहिनि। सॼो बिजु फैज़ हमीद छटियो आहे। फैज़ हमीद खे 14 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे, पर अञा ॿिया इल्ज़ाम बि आहिनि। वधीक कार्रवाई थींदी, देरि न लॻंदी। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ़ जी सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस। ख्वाजा आसिफ़ चयो त फैज़ हमीद प्रोजेक्ट इमरान जो इंचार्ज बणिजी वियो। माज़ी में ॿियूं शख़्सियतूं बि इन ते कमु कंदियूं रहियूं। फैज़ हमीद धांधली कराए इमरान खान खे इक़्तिदार में आंदो। मुल्क जी तबाही जा ज़िम्मेवार फैज़ हमीद ऐं इमरान खान आहिनि। ॿिन्ही खे धार नथो करे सघिजे। पीएस 9 गढ़ी यासीन ते नंढी चूंड लाइ पोलिंग सुभाणे थींदी। पीपी जे आगाह शहबाज़ दुरानी ऐं जेयूआई जे रशदुल्ला शाह विच में चोटी जो मुक़ाबिलो। इलेक्शन कमीशन 178 मां 54 पोलिंग स्टेशन इंतई हसास ऐं 84 हसास करार ॾेई छॾियूं। इलेक्शन कमिश्नर सन एजाज़ अनवर चौहान पारां लाॻापियल अख़्तियारनि खे हिदायतूं जारी। पीएस 9 गढ़ी यासीन जे सीट आगाह सिराज दुरानी जी लाॾाणे सबबु ख़ाली थी हुई। 2024 जी इलेक्शन में आगाह सिराज दुरानी 63,760 वोट खणी कामयाब थियो हो। जेयूआई जो रशदुल्ला शाह 25,634 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। सेवण मां 4 ॾींहनि खां गुम रिटायर्ड उस्ताद मीर मोहम्मद बिरोही जो लाश हथ। 4 ॾींहं अॻु गुलाम रसूल पाड़े मां रिटायर्ड उस्ताद मीर मोहम्मद बिरोही पुरसराम में गुम थी वियो हो। अॼु सपना ढंढ भरिसां लाश मिलियो। भाउ मंज़ूर बिरोही जो चवणु आहे त भाउ जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न हो। पुलिस रिपोर्ट दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। हिंगोरजा मां हिकु हफ़्ते खां पुरसराम में गुम दुकानदार आमिर सेतो जो रोहिड़ी किनाल मां लाश हथे। नेपाल जा पुल वटां लाश मिलियो। सुञाणप आमिर सेतो तौर थी। आमिर सेतो 7 ॾींहं अॻु पुरसराम में गुम थी वियो हो। लाश घर पहुचण ते कोराम। टंडो रहीम खान में 1 महीनो अॻु झेड़े जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ एहतजाज तौर थाणे आॾो पाण खे बाहि ॾींदड़ पुरियत हैदराबाद अस्पताल में दम ॾेई छॾियो। ॻोठ खंदानी वासी अली खान शाहणी 1 महीनो अॻु थाणे आॾो पाण मथां पेट्रोल हरे बाहि ॾिनी हुई। केस गणती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। अॼु इलाज दौरान दम ॾेई छॾियो। लाश घर पहुचाइण ते कोराम। अली खान शाहणी अस्पताल में बयानु ॾींदे चयो हो त जुआ ते झेड़ो थियो हो। पुलिस केस दाख़िल करण खां इनकार कयो। मजबूर थी पाण खे बाहि ॾिनी। वारसनि जो पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो ऐलान। SHO टंडो रहीम खान मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। रुस्तम जे कचे वारे इलाइक़े में जतोई बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो। फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। 1 वाटुड़ समेत 3 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ रबडिनो जतोई में गुलाब मिसराणी ऐं मोहम्मद सलाह मिसराणी धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में शेखू मिसराणी मारिजी वियो। जाड़ो ऐं अब्दुल रहीम मिसराणी ज़ख़्मी। इतला बावजूद पुलिस न पहुती। लाश वाक़े वारे हंधि पियल। झेड़े दौरान गोली लॻण सबबु वाटाड़ू बहिराम कौश बि ज़ख़्मी थी पियो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। बख्शापुर भरिसां डोमकी बिरादरी जी बिंदुरनि में संगावती तकरार तां 1 ॼणो गोलियूं हणी क़तल। सुञाणप अब्दुल अज़ीज़ डोमकी तौर थी। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो डोमकी बिरादरी जी बिंदुरनि में हलंदड़ संगावती तकरार तां पेश आयो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि वाले केस दाख़िल न थी सघियो। ऐं दादलगरी जे ॻोठ चौधरी असलम माड़ी मां 14 वरनि जी ढींगरी अगवा। 5 ॼणनि ते केस दाख़िल। ख़ादिम जट जी फ़रियाद ते धीउ सना जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो। सना जे अगवा जो इक़बाल मर, एतबाल लाल, दिलमुराद ऐं सुधीर मर ते केस दाख़िल कयो वियो। फ़रियादी ख़ादिम जट जो चवणु आहे त धीउ जी उमिरि 14 साल आहे। खेसि इक़बाल मर ऐं संदसि साथी अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त निगरी जी ॻोल्हा करे रहिया आहियूं। इलाइक़े में चुभल आहिनि त छोकिरी पसंदि जे पणे लाइ घरां निकिरी वई हुई।